सिंध जे दिल में 60 मेल खां 68 ऐं 68 खां 63 सुहेलो ताईं हिकु अहिड़ो सफ़र शुरू थियो जेको रुॻो रोड जी तामीर ताईं महदूद न रहियो पर हिकु नई तरक़ीअ जी राह खोलण वारो साबित थियो। ही 35 किलोमीटर वारो रोड सिंध गवर्नमेंट जे तावन सां मुकमल थियो आहे जेको इलाइक़े जे आस पास लाइ आसानियूं खणी आयो आहे। कुछ वक्त अॻु ताईं हिन इलाइक़े में सफ़र करणु ॾुखियो हो। भॻल कचो ऐं दलदल बणियल रस्तो माण्हुनि लाइ वॾी तकलीफ़ जो सबबु बणियल हो। स्कूल वेंदड़ ॿार, इलाज लाइ वेंदड़ मरीज़ ऐं रोज़गार लाइ सफ़र वेंदड़ मज़दूर सभई हिन ॾुखियाईअ जो शिकार हुआ। उन्हनि ॾुखनि सबबु वापारी मुतासिर हो। माण्हुनि जा ख़्वाब रस्तनि जे मिटीअ में दफ़न थींदा रहिया। इलाइक़े जी तरक़ीअ लाइ सिंध गवर्नमेंट अॻिते आई। 60 मेल खां 63 सुहेलो ताईं 35 किलोमीटर डिघो पुख़्तो रोड ऐं साॻिए वक़्तु 12 किलोमीटर लिंक रोड ॻोठनि ताईं पहुचायो वियो। ही मनसूबो सिर्फ़ रस्ता ठाहिण जो नाहे पर माण्हुनि जी ज़िंदगियुनि में तब्दीली आणण जो नओं मिसाल आहे। इन मनसूबे सां मक़ामी आबादीअ खे नओं हौसलो ऐं उमेद मिले थी। मनसूबे जी ज़िम्मेवारी निजी कंपनी डी बलोच हवाले कई वई। जदीद मशीनरी, माहिर इंजीनियर ऐं मेहनती मज़दूरनि जी कोशिश सां ही शानदार रोड तामीर थियो। मरहले में मयार जो ख़ासि ख़्यालु रखियो वियो। बुनियाद खां वठी मथाशिरे ताईं मज़बूत मटीरियल, सिधा सवां रस्ता ऐं डिघे अरसे ताईं मज़बूती। इहे सभु महिनतूं ऐं जाखोड़ अॼु रोड जे शिकिल में नज़र अचनि थियूं। ही नवाब शाह ज़िले के अल्लाह जी महिरबानी सां अली हसन ज़रदारी पैरिस बणाए छॾियो आहे। ग़रीबनि जा लिंक रोड जेके बरसातनि में ॾुखिया हुआ, दुआऊं पिया ॾियनि अली हसन ज़रदारी खे ऐं डी बलोच कंपनी बहितरीनु कमु पई करे ऐं असां हुन जा वर्कर आहियूं। असां शुक्रगुज़ार आहियूं डी बलोच जा बि ऐं अली हसन ज़रदारी जा बि। असांजी रोज़ी हले पई, असां कमु नियत सां करियूं पिया, साफ़ु सुथिरो कमु पिया करियूं। तव्हां किथे छा कहिड़ी कंपनी में कमु पिया? साईं डी बलोच में असां वर्कर आहियूं। डी बलोच जा किथे किथे कमु पिया हलनि? पूरे नवाब शाह ज़िले में असां कमु कयो आहे। अच्छा जी हा, सही। ऐं बहितरीनु कमु करे पियो डी बलोच ऐं का बि शिकायत कान्हे असांखे। असां ख़ुशि आहियूं मालिकनि सां बि ऐं तरक़ियाती कमु जेको आहे बहितरीनु नमूने सां थिए पियो। अञा इन खां अलावा किथे किथे प्रोजेक्ट इन जा? साईं घणा प्रोजेक्ट आहिनि, पोइ जिथे बि असांखे हुकुम करे थो असां हलिया था वञूं। हिन मनसूबे में हाजी अली हसन ज़रदारीअ जो ख़ासि तावन आहे। संदसि कोशिश सां मनसूबो तेज़ीअ सां अॻिते वधियो ऐं अॼु हिन इलाइक़े जा माण्हू उन जा फ़ाइदा हासिलु करे रहिया आहिनि। सर, जीअं त असां अदी फरियाल टालपुर साहिब जा थोराइता आहियूं, ख़ासि करे हाजी अली हसन ज़रदारी साहिब जा थोराइता आहियूं। उन असांखे लिंक रोड ॾेई बीमारी जी ऐं हर सहूलियत में फ़राहम कई आहे। अल्लाह ताला उन्हनि खे अजर अज़ीम अता फ़रमाईंदो। ऐं उन खां पोइ असां भिटुनि जा रहाक हुयासीं। असांजे मथां पीपल्स पार्टीअ वॾा एहसान, वॾा वड़ कया आहिनि जिन असांखे रोड फ़राहम करे वॾी सहूलियत अता फ़रमाई आहे। इन जे लाइ हाजी अली हसन ज़रदारी साहिब जा ख़ासि करे थोराइता आहियूं ऐं शुक्रगुज़ार आहियूं। वॾी महिरबानी। गुज़ार आहियूं हाजी अली हसन ज़रदारी जा, पीपल्स पार्टी जा, जो VIP रोड ठाहे छॾे। हाणे असांखे माना सफ़र कंदे को तकलीफ़ नथो थिए। पहिरियां त टालियूं काए ईंदासीं, इन टुकरनि में 2-2, 3-3 कलाक असांखे लॻी वेंदा हुआ, पर हींअर माशाल्लाह रोड VIP ठहियो आहे। असां शुक्रगुज़ार आहियूं अली हसन ज़रदारी जा, पीपल्स पार्टी जा इहो रोड ठाहिरायो आहे। शुक्रगुज़ार आहियूं पाकिस्तान पीपल्स पार्टी जा, ख़ासि करे हाजी अली हसन ज़रदारी साहिब जा, जंहिं असां ते मतिलबु ही
वॾो हिकिड़ो थोरो करे छॾियो आहे। हिते भॻल रोड हूंदा आहिनि जंहिंजे करे असांजूं गाॾियूं माना रुगो आवाज़ कंदियूं आहिनि, ख़राबु थींदियूं आहिनि। हिते रुगो खड़ खड़ लॻी पई हूंदी आहे। माशाल्लाह VIP डी बलोच वारनि खे ठीको ॾिनऊं, जंहिं VIP रोड माना पूरे ज़िले में ॿिए पासे जिथे वञे अहिड़ा रोड न आहिनि जहिड़ा हिते बाईपास सुपर हाईवे लॻा पिया आहिनि। उन खां वधीक हिते रोड असांखे मिलिया आहिनि। माशाल्लाह असां पाकिस्तान पीपल्स पार्टी जा सिंध हुकूमत जा शुक्रगुज़ार आहियूं। जी बुढो हाजी अली हसन ज़रदारीअ जे तावन खे इलाइक़ाई तरक़ीअ में हिकु अहम क़दम तौरु ॾिठो वञे थो। हीउ रोड मुकमल थियण खां पोइ इलाइक़ाई ज़िंदगी बदिलजी वई आहे। रोड जे तामीराती कम वक़्तु त इलाइक़े वासियुनि हाजी साहब जो शुक्रियो अदा कयो, पर साॻे ई वक़्तु इलाइक़े जे माण्हुनि पारां कुझु ॿियूं शिकायतूं बि नज़र आयूं। फौजी शाख में बिल्कुलु असां वटि हिते पाणी कोन्हे। इन जो थोरा इतवात हाजी अली हसन साहिब खे त असां वटि हिते कुझु पाणी जो असांखे वटि तंगी आहे, असांखे पाणी कुझु हिते ॾिए। इन जो वॾा वॾा महिरबानी थींदा। बिल्कुलु असां वटि हिते पाणी कोन्हे, माल बि बुख मरनि था। बाक़ी अहिड़ो रोड ठाहे ॾिनो अथसि, अहिड़ो असांखे पाणी ॾिए न, पोइ असां बि उनजा नौकर आहियूं। हाणे ॿार आसानीअ सां स्कूल वञनि था, बीमार तकिड़ो अस्पताल पहुचनि था ऐं हारी पंहिंजो माल मार्केट में विकिणण लाइ शहर खणी वञनि था। वापारु वधियो आहे, वक़्तु बचियो आहे ऐं इलाइक़ाई मईशत में नओं साह आयो आहे। हीउ रुगो सफ़र में आसानी न आहे, पर रोज़गार तालीम लाइ हिकु नओं दरवाज़ो खुलियो आहे। ॿुधायो वञे पियो त रोड जे ॿिन्ही पासे ते वण पिणु लॻाया वेंदा, जेके वण इलाइक़े खे साई सेज बणाईंदा, ऑक्सीजन जो ज़रियो बणिबा ऐं ईंदड़ नसुलनि लाइ सुठी माहौलियाती विरासत छॾींदा। हीउ रुगो रोड न, पर हिकु साई ऐं ख़ूबसूरत सिंध ॾांहुं क़दम आहे। 60 मील खां सुहेलो ताईं जो हीउ सफ़र तरक़ीअ जी हिकु अलामत आहे। गवर्नमेंट सिंध जे तावन, डी बलोच कंपनीअ जी महिनत ऐं अली हसन ज़रदारीअ जे सहकार सां हिकु ख्वाब हक़ीक़त बणियो आहे। अॼु जॾहिं माण्हू हिन रोड ते सफ़र कनि था त हू रुगो मंज़िल ताईं नथा पहुचनि, पर पंहिंजे ज़िंदगियुनि में बि आसानियूं ऐं ख़ुशियूं महसूसु कनि था। हीउ रोड रुगो पत्थर ऐं तारकोल जो ठहियल नाहे, पर उमेद, तरक़ीअ ऐं मुस्तक़बिल जो रोशन निशान आहे।